ख़बर शामिल कंदासीं। मस्जिद नबी में नारेबाज़ी करण जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान समेत 150 खां वधीक अॻवाननि मथां केस दाख़िल कयो वियो आहे। मस्जिद नबी में नारेबाज़ी करे बेहुरमती ऐं क़ानून जी भञकड़ी करण ख़िलाफ़ इमरान ख़ान, फवाद चौधरी, शेख रशीद, शहबाज़ गिल, शेख राशिद, शफ़ीक चौधरी, नसीम हसन, साहिबज़ादा जहांगीर चेको, अनिल मुसरत, नबील मुसरत, उमेर इलियास, आमिर इलियास, राना अब्दुल सत्तार, गोहर जीलानी ऐं कासिम सूरी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। उन सिलसिले में क़ानून लागू कंदड़ इदारनि कार्रवाइयूं शुरू करे छॾियूं आहिनि। FIA इंतिज़ामिया अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जे भाइटे MNA शेख राशिद शफ़ीक खे सऊदी खां इस्लामाबाद पहुचण शर्त गिरफ़्तार करे वरितो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला इमरान ख़ान खे फितनू करार ॾींदे संदसि गिरफ़्तारी जो इशारो ॾेई छॾियो आहे। घरू वज़ीर राणा सनावला चयो आहे त इमरान ख़ान फितनू आहे, खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जो तक़दुस पामाल कंदड़ ख़िलाफ़ केस दाख़िल न करण जो को जवाज़ ई न आहे। राणा सनावला चयो आहे त जेको बि शहरी कार्रवाई लाइ ईंदो हुकूमत रुकावट न बणिजंदी। कुझु माण्हू अनिल मुसरत ऐं साहिबज़ादा जहांगीर जी सरबराही में सऊदी अरब आया, उन्हनि जेको कमु कयो उन ते बिल्कुलु बि माफ़ी न थी ॾेई सघिजे। उन चयो त इमरान ख़ान नौजवान नस्ल खे गुमराह करते संदरो ॿधी बीठल आहे। सऊदी अरब कुझु माण्हुनि खे डिपोर्ट करण ऐं उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो आहे। शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ छा कंहिं सबूत जी ज़रूरत आहे? तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त मदीने शरीफ़ में पेश आयल वाक़े जो इल्ज़ाम मथनि हणण बेवकूफ़ी हूंदी। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान ख़ान चयो त अमरीका ताईं माण्हू उन्हनि जे ख़िलाफ़ निकिता आहिनि, उन्हनि खे अंदाज़ो न आहे त अवाम में केतिरी कावड़ आहे। मदीने शरीफ़ में पेश आयल वाक़े ते मथनि इल्ज़ाम हयो पियो वञे। केरु सोचे बि नथो सघे त ईअं करे उन्हनि खे पंहिंजी चोरियुनि ते अवामी रद अमल मिली रहियो आहे। उन चयो त शेख रशीद जे भाइटे खे एयरपोर्ट तां गिरफ़्तार करे जेल में विझण खां वधीक शर्मनाक कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी, पर उहे अहिड़े क़िस्म जा ई माण्हू आहिनि। संदसि वधीक चवणो हो त फरह ख़ान बेॾो आहे, उन ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई थी रही आहे, छो त हूअ मुंहिंजी घरवारी जी दोस्त आहे। इमरान ख़ान चयो आहे त शरीफ़ ख़ानदान हुकूमत में ईंदे ई पंहिंजा करप्शन केस ख़तमु करण ते कमु शुरू करे छॾियो आहे। जांच ऑफिसरनि जूं बदिलियूं कयूं पियूं वञनि। प्रोसिक्यूटर खे अदालत वञण खां रोकियो वियो। रिकॉर्ड मूजिबि पंहिंजे कब्ज़े में वरितो वियो आहे। उहा 16 अरब रुपयनि जा रिकॉर्ड गुम थी विया आहिनि। जीअं उन्हनि जे दौर में LDA जा रिकॉर्ड सड़ी विया हुआ। अॻूणे वज़ीर आज़म चयो त नून लीग ऐं पीपल्स पार्टी वारा पंहिंजे करप्शन केस ख़तमु करण लाइ पाण खे नारो ॾींदा। ॿई ॿ भेरा इक़्तिदार में रहिया। ॿिन्ही करप्शन कई। 2008 खां 2018 ताईं ॿिन्ही जमायतनि जी हुकूमत हुई। उन्हनि ॿिन्ही जमायतनि ते करप्शन जा केतिरा ई केस आहिनि। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त मस्जिद नबी जो वाक़ियो इमरान ख़ान जे हुकूमत ते रिथियो वियो, उते माण्हुनि खे इशारनि सां उकसायो वियो। PTI चेयरमैन वज़ीर आज़म हाउस मां बम प्रूफ गाॾी बि काहे वियो। पहिरियों भेरो सऊदी अरब सां स्ट्रेटेजिक पार्टनरशिप लाइ रवानो थी वियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तानी अवाम खे सच ॿुधाइण संदन ज़िम्मेवारी आहे। राणा सनावला ख़िलाफ़ करप्शन जो को बि केस न आहे। खेनि हुकूमत छॾे 2.5 हफ़्ता थिया आहिनि। रड़ियूं छो पिया कनि? हुननि मुल्क खे महांगाई, लोड शेडिंग, बेरोज़गारी में फासाए छॾियो आहे। हुन चयो त इमरान ख़ान वाहिद वज़ीर आज़म हो जंहिं ख़ज़ाने जा तोहफ़ा विकिणी छॾिया। अञा अव्हां खे तोशाखाना जे तोहफ़नि जो हिसाबु ॾियणो आहे, जेके डिक्लेयर न आहिनि। मरियम औरंगज़ेब चयो त 4 सालनि खां मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइयूं कयूं वयूं। इंतकामी कार्रवाइयुनि में क़ौम जा 4 साल ज़ाया कया विया। अवाम खे बेरहमीअ सां लुटियो वियो। हुन चयो त अवाम नाहिल ऐं करप्ट टोले खे पार्लियामेंट मां कढी छॾियो। इमरान ख़ान जी समूरी सियासत कूड़ ते ॿधल आहे। उन्हनि समूरनि इदारनि खे अपोज़िशन ख़िलाफ़ इस्तेमालु कयो। नेब FIA खे इस्तेमालु कयो वियो। करप्शन जो को बि पतो न पियो। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान में महांगाई ऐं बेरोज़गारी जो सबबु इमरान ख़ान आहे। NCA खे रिकॉर्ड मोकिलियो, पर हिकु बि करप्शन साबित न थी। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद हैरान कंदड़ इंकशाफ़ कयो आहे त संदसि जान खे ख़तरो आहे। हू खेसि मारणु चाहिनि था। अहम इदारनि खे आगाह करे छॾियो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद इंकशाफ़ कयो आहे त ही माण्हू मूंखे मारणु चाहिनि था। इस्लामाबाद मार्च में हादिसो पेश करणु चाहिनि था। मुंहिंजो काल्ह 2 भेरा पीछो कयो वियो। सेक्रेटरीट थाणे कोहसार में दरख़्वास्त ॾेई आयो आहियां। शेख रशीद चयो आहे त आर्मी चीफ, DG ISI,
IB खे बि दरख़्वास्त कई आहे। 7 माण्हू मुंहिंजी जान जे पुठियां आहिनि, मूंखे मारणु चाहिनि था। जेकॾहिं खेसि कुझु थियो त नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़, हमज़ा सलेमान, सलमान नवाज़, राणा सनावला ज़िम्मेवार हूंदा। पुलिस स्टेशन में जमा करायल दरख़्वास्त जी काफ़ी इमरान ख़ान खे ॾींदो। हुन चयो त इम्पोर्टेड हुकूमत खेसि लॉन्ग मार्च खां अॻु गिरफ़्तार करण जी कोशिशि करे रही आहे। खेसि गिरफ़्तार करण जी ख़्वाहिश पूरी कई वञे। जेल संदसि साहुरनि जो घर आहे। शेख रशीद चयो आहे त हुकुमरान धुर ऐं इस्टेब्लिशमेंट राणा सनावला खे पटो विझे। हू मुल्क में घरू वेढ़ चाहे थो। जेकॾहिं इमरान ख़ान ऐं खेसि गिरफ़्तार कयो वियो त माण्हू पाण इस्लामाबाद ईंदा। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह चयो आहे त हुकुमरान हल्का कॾहिं बि ख़ामोश न रहंदा। संदन वापसी पाकिस्तान सां आहे। बाज़र धुरियुनि जूं अखियूं ऐं कन खुलियल आहिनि। मुल्क में चूंडूं करायूं वञनि। शेख रशीद वधीक चयो त पाकिस्तान में सियासी अमल खे गैर मुअसर बणायो पियो वञे। आसिफ़ ज़रदारी रुगो पंजाब में गंद पखेड़णु चाहे थो। सभ खां वॾी ख़राब माण्हू राणा सनावला जे ज़रिए गंद विझणु चाहे थो। मस्जिद नबी में नारेबाज़ी वारे वाक़े ते अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जे भाइटे शेख राशिद शफ़ीक़ खे गिरफ़्तार कयो वियो। सऊदी अरब मां वापसि इस्लामाबाद एयरपोर्ट पहुचण ते FIA-MNA शेख राशिद खे पंहिंजी हिरासत में वरितो। मस्जिद नबी में पेश आयल अफ़सोसनाक वाक़े ख़िलाफ़ अॻूणे वज़ीर अज़म इमरान ख़ान समेत 105 ॼणनि ख़िलाफ़ फैसलाबाद जे मदीना टाउन थाणे ते मोहम्मद नईम नाले शहरी जे फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। FIR में फवाद चौधरी, शेख रशीद, शहबाज गिल, कासिम सूरी, शेख राशिद शफ़ीक़, अनिल मुसरत जा नाला बि शामिल कया विया आहिनि। FIR में तौहीन मज़हब समेत 4 कलम शामिल कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त क़ानूनी कार्रवाई खे अॻिते वधायो वेंदो। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ जे ख़ासि मददगार हनीफ़ अब्बासी शेख रशीद बाबति अजीब व ग़रीब ऐलान करे छॾियो आहे। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हनीफ़ अब्बासी चयो त मस्जिद नबी जो अफ़सोसनाक वाक़ियो इमरान ख़ान जे हुकुम ते रिथियो वियो। बदतरीन दुश्मन आॾो बि मस्जिद में न ॻाल्हायो वेंदो आहे। हुन चयो त इमरान ख़ान ऐं शेख रशीद जो भाइटो शेख राशिद बि मस्जिद नबी वाक़े जी रिथाबंदी में मुलविस आहिनि। हनीफ़ अब्बासी चयो त शेख रशीद खे सियासत करणु घुरिजे। जंहिं हल्के तां शेख रशीद इलेक्शन विढ़ंदो हो हू बि विढ़ंदो ऐं मुक़ाबिलो कंदो। संदसि चवणु हो त उहे जिते बि वेंदा उन्हनि ते टमाटा ऐं अंडा उछलाया वेंदा। जेको बि शेख रशीद जे विग लाहींदो उनखे 50,000 रुपया इनाम ॾींदो। नून लीग अॻवान हनीफ़ अब्बासी चयो त उहा नवाज़ शरीफ़ या शहबाज शरीफ़ जी ॻाल्हि न आहे, मदीने जे तक़दुस जी ॻाल्हि आहे। अहिड़े अमल में मुलविस माण्हू ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। पाकिस्तान उलमा काउंसिल जे सरबराह अलामा हाफ़िज़ ताहिर महमूद अशरफ़ी चयो आहे त गुज़िरियल कुझु ॾींहं अॻु मस्जिद नबी जी हुरमत जी भञकड़ी कई वई आहे। हू सभु शर्मसार आहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अलामा हाफ़िज़ ताहिर मोहम्मद अशरफ़ी चयो आहे त काबतुल्लाह खां पोइ मुस्लमाननि जे मुक़दस तरीन जाइ मस्जिद अल हराम में गुज़िरियल 100 सालनि जी तारीख़ जो अहिड़ो अलमनाक वाक़ियो पेश आयो आहे जंहिंखे बयानु नथो करे सघिजे। हुन चयो त हू उन वाक़े जो अखियुनि ॾिठनि शाहिद आहे। उन वक़्त ते उते मौजूदु हो जिते दरूद शरीफ़ बि आस्तगी सां पढ़ण जो हुकुम आहे। उते रिथाबंदी सां मस्जिद जे मुख़्तलिफ़ हिसनि में टोला बीठल हुआ। सरबराह अलामा हाफ़िज़ ताहिर महमूद अशरफ़ी चयो आहे त होटल खां गुंबज़ ख़िज़रा ताईं उहो बि साॻियो गंदो नारो इस्तेमालु कयो वियो जंहिं मां मालूम थिए थो त उहो रिथाबंदी मुताबिक़ कयो वियो आहे। संदसि चवणु हो त मरियम औरंगज़ेब सां जेको सुलूक कयो वियो आहे उहो बि अफ़सोसनाक आहे। उन वाक़े असां पाकिस्तानी लाइ शर्मसारी कई आहे। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब खां पाकिस्तान लाइ $8 अरब जो पैकेज हासिल करण में कामयाब थी वियो आहे। ज़रियनि मूजिबि इमदाद जी टेक्निकी तफ़सीलनि ते कमु जारी आहे। समूरनि दस्तावेज़नि ते 2 हफ़्तनि जो वक़्तु लॻी सघे थो, जंहिं बाद दस्तावेज़नि ते सयूं कयूं वेंदियूं। नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल माली पैकेज जे तरीक़ेकार खे हतमी शिकिल ॾियण लाइ सऊदी अरब में मौजूदु आहे। पाकिस्तान सऊदी अरब खे तेल जी सहूलियत ॾियण जी मद में $1.2 अरब खां वधाए $2.4 अरब करण जो चयो, जेका सऊदी अरब पाकिस्तान जी दरख़्वास्त क़बूल करे वरिती आहे, जंहिं लाइ $3 अरब डिपॉज़िट कया वेंदा। डिपॉज़िट जी रक़म जून 2023 ताईं रोल ओवर करण ते इतफ़ाक़ कयो वियो।
वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पंजाब के गवर्नर के हटाइण जी समरी ॿीहर ऐवान सदर ॾांहुं उमाणे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म तरफ़ां उमाणियल पहिरीं समरी ते सदर तरफ़ां का बि कार्रवाई न कई वई आहे। सदर खे नई समरी ते 10 ॾींहनि में फ़ैसिलो करणो आहे। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त पंजाब जे गवर्नरशिप पीपल्स पार्टी के मिलण जो इम्कान आहे। गवर्नर उमर सरफराज चीमा नए वॾे वज़ीर हमज़ा शहबाज के हलफ़ खणण खां इनकार कंदे उस्मान बुज़दार जी इस्तीफ़ा रद्द कई हुई ऐं चयो त गैर क़ानूनी काबीना के कॾहिं बि हलफ़ न वठंदुसि। गवर्नर जे हटण खां पोइ शहबाज शरीफ़ नए गवर्नर जो नालो सदर खे मोकिलींदो। पीपी पंजाब में गवर्नर ऐं सीनियर मिनिस्टरशिप समेत 3 वज़ारतूं घुरी वरितियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि पंजाब में हुकूमत साज़ी जे मामलनि ते पीपल्स पार्टी पावर शेयरिंग लाइ पंहिंजूं तजवीज़ूं तयारु करे वरितियूं आहिनि। पीपी जल्द इत्तेहादी लीडरशिप सां पावर शेयरिंग के हतमी शिकल ॾींदी। ज़रियनि जो चवणु आहे त पीपी पंजाब में सीनियर मिनिस्टरशिप समेत 3 वज़ारतूं घुरियूं आहिनि। पार्लियामेंटी लीडर हसन मुर्तज़ा जो नालो सीनियर मिनिस्टर लाइ तजवीज़ कयो पियो वञे। मखदूम उस्मान ऐं अली हैदर गिलानी लाइ फिनांस ऐं ज़राइत खाते जी वज़ारत जी डिमांड आहे। ज़रियनि मूजिबि पीपी पंजाब जे गवर्नरशिप जो मुतालबो बि कयो आहे। उन लाइ मखदूम अहमद महमूद जो नालो तजवीज़ कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी मवासिलात वारी वज़ारत हिकु सलाहकार, हिकु ख़ासि मददगार ऐं हिकु पार्लियामेंटी सेक्रेटरी जो उहिदो बि वठणु चाहे थी। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जल्द लीगी क़यादत सां उन मामले ते हतमी मुशावरत कंदा। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त इमरान ख़ान आसिफ ज़रदारी ते इल्ज़ाम हणण बदिरां ॿुधाए त हुन कहिड़े क़ानून तहत तोहफ़ा परॾे में विकिरो कया। इमरान ख़ान जे बयान ते रद्द अमल ॾींदे शर्जील इनाम मेमन चयो त इमरान ख़ान खे ॿियनि ते इल्ज़ाम हणण जी आदत थी वई आहे। इमरान न्याज़ी खे ख़ज़ाने खे लुटण जो हिसाबु ॾियणो पवंदो। हुन चयो त इमरान ख़ान आसिफ ज़रदारी ते इल्ज़ाम हणण बदिरां ॿुधाए त हुन कहिड़े क़ानून तहत तोहफ़ा परॾे में विकिरो कया। शर्जील मेमन चयो आहे त इमरान ख़ान खे उहो बि ॿुधाइणु घुरिजे त फरह गोगी कंहिंजी फ्रंट वोमेन आहे। न्याज़ी ऐं संदसि ख़ानदान ॿियनि ते इल्ज़ाम हणण खां बची नथा सघनि। संदसि चवणु हो त हिकु तरफ़ क़ौमी क़यादत सऊदी अरब सां मुल्की तरक़ी ऐं मईशत ते कामयाबु ॻाल्हियूं करे रही आहे त ॿिए तरफ़ इंतिशार ख़ान मुल्क में फितनूं पखेड़ण जूं साज़िशूं ऐं इल्ज़ाम हणी रहियो आहे। शर्जील मेमन वधीक चयो त फितरा ख़ान 2014 खां मुल्क जी तरक़ी में रुकावटूं पैदा करे रहियो आहे। जेकॾहिं इमरान ख़ान खे हदुनि में रखियो वञे हा त मुल्क जूं हालतूं अहिड़ियूं न हुजनि हा। पावर डिवीज़न जी दावा आहे त वज़ीर आज़म वाइदो पूरो कंदे मुल्क में लोड शेडिंग ॿुड़ी थी वई आहे। पावर डिवीज़न तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि तवानाई वारे वज़ारत सिस्टम में 2500 मेगावाट खां वधीक इज़ाफ़ी बिजली शामिल करण जी भरपूर कोशिश कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे वाइदे मूजिबि अॼु खां मुल्क में लोड शेडिंग ॿुड़ी थी वई आहे। उन हवाले सां पावर डिवीज़न जो वधीक चवणु आहे त वज़ारत ईद जे मोकलनि ऐं बाद में बिजली जी फ़राहमी लाइ मुसलसल कोशिशूं करे रही आहे। कराची में ईद उल फितर खां अॻु ई ATMs ख़ाली थियण शुरू थी विया आहिनि, जंहिं सबबि शहरी सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। ज़रियनि मूजिबि कराची जे अक्सर हंधनि ते ATMs मां कैश ख़तमु थियण जूं शिकायतूं साम्हूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। ATMs ते पैसा कढण लाइ रश आहे, जिते पैसा मौजूदु आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त कुझु हंधनि ते बैंक अमलो ATMs में पैसा लोड करे रहियो आहे। ईद जे 5 ॾींहंनि जी मोकलनि में ATMs में कैश हूंदा या न, उन हवाले सां शहरी पिणु परेशान आहिनि।